अस्सलामुअलैकुम दोस्तों, ज़ेड टीवी संगत मां तव्हांजो ख़ादिम ज़ुल्फ़िकार बुर्दी। अॼु हिकु अहिड़े आर्टिस्ट जो ज़िक्र कंदासीं जेको असांजी हिन फनी फील्ड में सीनियर तरीन आर्टिस्ट आहे, जेको पंहिंजे कैरेक्टर में एतिरो त गुम थी करे कमु कंदो आहे, जेको मतिलबु महसूसु थींदो आहे त उहो रियल आहे। जीअं मां ॻाल्हि कंदुसि मीर मोहम्मद लाखे साहिब जी। मीर मोहम्मद लाखो साहब जेको आहे सो जो आगाज़ फनी दुनिया जो थियो PTV तां, पाकिस्तान टेलीविज़न नेटवर्क तां। PTV ते हुन इलाही ड्रामा कया, जंहिंमें यार धुबण ऐं काफ़ी ड्रामा तक़रीबन जेके असांजा नाटकनि में ड्रामा पेश थींदा हुया, उन्हनि में मीर मोहम्मद लाखो मुख़्तलिफ़ किरदार में नज़र ईंदो हुयो। मीर मोहम्मद लाखे जेको कैरेक्टर जेको पब्लिकली जेको अवाम ताईं मक़बूल हुयो, उहो हुयो कमदार नबू हुयो। ऐं कमदार नबू जेको फिल्म दरिया पार, जेका असद कुरैशी साहब जी डायरेक्शन हुई, KTN जी पहिरीं फिल्म दरिया पार में कमदार नबू जो किरदारु अदा कयो हुयो। मीर मोहम्मद लाखे ऐं कमदार नबू एतिरो पॉपुलर थी वियो जो अॼु ताईं मीर मोहम्मद लाखे जो माण्हू कमदार नबूअ जे नाले सां ई सुञाणींदा आहिनि, ऐं जेको आहे सो मीर मोहम्मद लाखे खे कमदार नबू करे ई पोठींदा आहिनि। मीर मोहम्मद लाखे साहब जो तालुक़ु जेको आहे सकरनि जे भरिसां साबूरा जे भरिसां पंहिंजो ॻोठु आहे, उन सां आहे, पर उहो अक्सर बेशितर रहियो कराची आहे ऐं रहंदो कराची आहे। विच में सोशल मीडिया ते इहे रिपोर्ट्स ग़लति अफ़वाह हलिया त मीर मोहम्मद लाखो साहब ही दुनिया छॾे वियो आहे, ऐं हुनजी तस्वीर बि जेकी आहे, छाकाणि त विच में चाक कोन हो, बीमार हुयो, अस्पताल में दाख़िल हुयो, त उहा तस्वीर जेकी आहे दाख़िल वारी उहा सोशल मीडिया ते रखी करे ऐं मीर मोहम्मद लाखे जे लाइ जेको आहे ॻाल्हायो त उहो जेको आहे सो फौत थी चुको आहे। जॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, मीर मोहम्मद लाखो साहब हिन वक़्तु हालात आहे, कराची में आहे ऐं सिहतमंद आहे, लाज़मी आला उमिरि जे हिसाब सां जेको आहे सो इहे मसाला दरपेश अचनि था सिहत, पर अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जंहिंजे करे असांखे सिंधी आर्टिस्ट जेको बहितरीनु किरदारु निभाईंदड़ आर्टिस्ट आहे, उनखां जल्द में असां महिरूम थियूं। मीर मोहम्मद लाखो साहब अञा जेको आहे सो हिन उमेद में आहे त उहो तमामु सुठा किरदार अदा कंदो, ऐं यकीनन तव्हां जल्द हिकिड़ो ड्रामे में मीर मोहम्मद लाखो खे ॾिसंदो। पत्थर दुनिया में मीर मोहम्मद लाखे मुंहिंजे मिठल खान जे कमदार जो किरदारु अदा कयो हुयो, ऐं उहो बि ॾाढो बहितरीनु किरदारु अदा कई। तक़रीबन जेसिताईं मुंहिंजो माना कमु हुयो मिठल खान जो, तक़रीबन 83 एपिसोड्स ताईं हुयो, स्टे तमामु बहितरीनु। हुन खां पोइ बि कमदार नबू जो किरदारु हलंदो रहियो, ऐं कमदार नबू मीर मोहम्मद लाखो तमामु जेके बि किरदारु कंदो आहे उनमें नेचुरल लुक ॾींदो आहे, नेचुरल मतिलबु महसूसु थिए त माना इहे वाकई नेचुरल आहे। एक्टर जेको उहो एक्ट कंदो, पर माना नेचुरल महसूसु थींदो। सो मीर मोहम्मद लाखे साहब जे लाइ दुआ आहे त अलाह साईं हुनखे सिहत ॾे, ऐं असांजे लाइ अञा बि TV जा ड्रामा करे, फिल्मूं करे, ऐं करी तव्हां हुनखे हिकिड़ी सीरियल में, बल्कि सोप सीरियल आहे, उन में तव्हां हुनखे किरदारु अदा कंदे ॾिसंदव, पर थी सघे थो उहो किरदारु मतां कमदार जो न हुजे। सो दुआ कयो त मीर मोहम्मद लाखे खे अलाह साईं सिहत ॾे ऐं असांजे लाइ सुठे खां सुठा ड्रामा रिकॉर्ड करे।